नेहरू जिंदगी। मिस्टर सुल्तान, ये है एसएसपी जमाल साहब। असां तव्हांखे वधीक परेशान न कंदासीं, बस कुछ सवालनि जा जवाब खपनि। जी फरमायो। तव्हांजूं रिपोर्टूं हितां जूं त सभु बहितर आहिनि, पर हितां खां ॿाहिरि तव्हांजी का रिपोर्ट बहितर न आहे ऐं नतीजो अव्हांजे साम्हूं आहे। मूं का भी कंप्लेंट ना है कई। पोइ तव्हां हिते छो आया आहियो? तव्हां बिजनेसमैन त आहियो, पर हिकु तमामु बहितरीन शहरी भी आहियो। तव्हां ते हमलो थियो आहे, असांजो त फर्ज़ आहे अव्हां ॾे अचणु। सुल्तान साहब, छा अव्हांजी कंहिंसां का दुश्मनी? महिरबानी करे हाणे तव्हां हितां वञो। ईअं कीअं पॉसिबल आहे सुल्तान साहब? तव्हांजे मथां जिन फायर कया, असां उन्हनि मां 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं उहे सिधो सिधो टाइम जा माण्हू आहिनि ऐं चवनि पिया त इहो जेको कुझु बि थियो आहे उहो हिकु माफ़िया वारनि कयो आहे। माफ़िया जी वेड़ ते हिते काफ़ी टाइम खां वठी हलंदी रही आहे। सुल्तान साहब, छा अव्हां बि कंहिं माफ़िया सां तालुक़ रखो था? मुंहिंजो वकील तव्हां सां ॻाल्हाईंदो। मां वधीक तव्हांजे कंहिं बि सवालनि जो जवाब नथो ॾेई सघां। वकील सां बि ॻाल्हाए वठो, पर अव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त अव्हांजो हिकु मुलाज़िम 3 ॾींहंनि खां ग़ाइबु आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त वाजिद अली ख़ान जी कंपनी जो IT हेड मिस्टर बिलाल गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मिसिंग आहे, जिन जे घर वारनि मिसिंग हुजण जी पिणु कंप्लेन कई आहे, पर अव्हां या वाजिद अली ख़ान पारां कंहिं बि क़िस्म जी का कंप्लेन न आई। को ख़ासि सबबु? जमाल साहब, अव्हां मूं वटि हमले बाबति पुछण आया आहियो या मूं ते ई हमलो करण आया आहियो? ॾिसो, मां अव्हांखे चई चुको आहियां त मुंहिंजो वकील अव्हां सां ॻाल्हाईंदो। इहो हमलो किथे हुन IT हेड जे गुम थियण जे करे त न थियो आहे? मुंहिंजो मतिलबु त हिन में का दाइम जी इन्वॉल्वमेंट। प्लीज़ SSP साहब, तव्हां महिरबानी करे हितां वञो, मूंखे डिस्टर्ब न कयो। ओके सुल्तान साहब, पर अव्हां इहो बिल्कुलु बि न सम्झी त असांजी तव्हां या वाजिद अली ख़ान ते का नज़र न आहे। तव्हां ॿई असांजी नज़रुनि में आहियो। पंहिंजो रोज़ जी मुलाक़ातूं रहंदियूं, बेफ़िक्र रहो, वरी तमामु जल्द मिलंदो। वरी मुलाक़ात थींदी ऐं बहितर अंदाज़ में थींदी। See you, मिस्टर सुल्तान। डीआईजी साहब, मूंखे न ख़बर त तव्हां पंहिंजे ऑफिसर्स खे कीअं रोकींदो। मां सिर्फ़ु एतिरो थो चाहियां त उहो असांखे तंग न कनि। उहो रोज़ हॉस्पिटल वञी मुंहिंजे मैनेजर खे इन्वेस्टिगेट कनि था पिया ऐं उनखे ई ॾुहारी था साबित कनि। हिकु त वारदात बि असां सां थी आहे ऐं गुनाहगार बि असांखे ई सरायो थो वञे। ॾिसो डीआईजी साहब, तव्हां पंहिंजी इन्वेस्टिगेशन टीम खे इहे ऑर्डर्स कयो त असांजी क्रेडिबिलिटी ख़राबु न कनि, न त जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त मजबूरन मूंखे मथे ॻाल्हाइणो पवंदो। ठीकु आहे, थैंक यू। लॻे थो त टाइम खे पंहिंजो असली रूप ॾेखारिणो पवंदो। हुन जी कयल हरकतुनि जी मोट ॾियणी पवंदी। हिन वक़्त ताईं असां हुन सां अटकिया त आहियूं, पर असांजी तरफ़ां को भरपूर जवाबु नाहे मिलियो हुनखे। हाणे असांजो वारो आहे। हाणे हुनखे असांजी असल ताक़त जी ख़बर पवंदी। हेलो जी बॉस, किथे हमज़ा हिन टाइम? सर हिन वक़्तु कंहिं कम सां आयल आहियां ऐं हुकुम कयो तव्हां गौडाब जी तरफ़ वञा पियो मां। हमज़ा, मां तोखे कुझु शयूं व्हाट्सएप थो कयां। इहो कमु थियणु खपे। अॼु राति में इहे सभु न्यूज़ चैनल्स ते इहा रिपोर्ट हलणु घुरिजे। सर अव्हां चयो सम्झो कमु थी वियो सर, डोंट वरी सर। ओके, सुभाणे पाण काठोड़ वारे फार्म हाउस ते मिलंदासीं, बाक़ी ॻाल्हियूं साम्हूं करे वठंदासीं। ओके सर, अल्लाह हाफ़िज़। अरे माहिन, तू हिन टाइम हिते करता है? अब तक न वञो पिया छा? न, तूं ॿुधाए, कुझु चांहि कॉफ़ी कुझु वठंदी आहे? कुझु बि कोन।
अच्छा पापा मूंखे हिकु नंढड़ो सो कमु आहे अव्हां सां। हा हा ॿुधाए छा खपे? पापा मूंखे ॿिनि क़िस्मनि जी अव्हांजी सपोर्ट थी घुरिजे। शहर जे कुझु एरियाज़ में मोटिवेशनल ऐं मोबिलाइज़ेशन एक्टिविटीज़ थी करणु चाहियां, जंहिंमें फाइनेंशियल सपोर्ट सां गॾोगॾु अव्हांजे IT टीम जी असिस्टेंस बि घुरिजंदी। ठीकु आहे, को मसइलो ई कोन्हे, जेको चवंदी आहे करे ॾींदुसि। पर इन एक्टिविटी जी का ख़ासि वजह? पापा यूनिवर्सिटीज़ बंदि पियूं थियनि, पंहिंजे पाण खे बिज़ी रखण जे लाइ कुझु त करिणो पवंदो न। तूं किथे फॉरेन ट्रिप छो नथी हणी अची? फॉरेन ट्रिप न पापा, बस मुंहिंजी दिलि चए थी त मां इहो कयां, अव्हां प्लीज़ सपोर्ट कयो न। ओके बेटा, एज योर विश। पर पंहिंजे ऑफिस में भी को IT एक्सपर्ट कोन्हे, न्यू एम्प्लॉयमेंट भी करणी आहे, तो तूं पंहिंजे रेफरेंस सां को माण्हू रेफर छो थी करीं? पापा प्लीज़ इहो प्रोसेस कराए ॾियो प्लीज़। हाँ जी, ये पंहिंजो IT जी जेके पोस्ट हुयूं हिन जे लाइ CV शॉर्टलिस्ट थी वयूं। ठीक है, पोइ इहो प्रोसेस जल्दी कंप्लीट कराए वठो, पोइ मूंखे इन्फॉर्म कयो। ठीक है, ओके जी मुंहिंजी रानी, ॿियो कुझु हुकुम? थैंक यू सो मच पापा। यू आर वेलकम। असां जेका वॾी दावा कई हुई त सौराब जा मुकम्मल सीक्रेट असां वटि आहिनि, हू सिर्फ़ दावा हुई, हासिल तो कुझु न थियो। मूंखे ख़बर आहे त ईअं ई थींदो, उहो वॾो शातिर माण्हू आहे, असांजे माण्हू खे पंहिंजी सिफ़ियुनि मां ॻोल्हे कढियो अथसि। असां संदसि ताक़त जो ग़लति अंदाज़ो लॻायोसीं। असां हुन जे अहम माण्हूअ ते हमिलो कराए चुका आहियूं, अञा वधीक को जवाबु ॾियणो पवंदो। हाणे अहम माण्हू मथां हमले खां अॻिते वधणो पवंदो, हुनखे असांजे लॻायल ॻोड़ खे मां गुज़रणो पवंदो, छो त उहा ई हुनजी क़िस्मत आहे। बॉस, हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा, हिकु छो, सभु अख़्तियार तोखे आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां मूंखे इलाही सुठा लॻंदा आहियो। फरज़ाना, हिकिड़ो मिंट। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम। मां आज ॾाढी थकिजी पई आहियां। तूं एॾी देर छो करे आई आहीं ऐं परेशान थी लॻे? ख़ैर त आहे? अम्मा तूं त सवालनि जे तोपनि जा मुंहुं खोले छॾिया आहिनि। ख़ैर आहे, साथ पटण ॾियो। पंधु त कोन वई आहियां जो साह थी पटी, कार में वई आहियां ऐं कार में ई आई आहीं। को मेलनि जो पंधु त कोन हुयो न? ओ मुंहिंजी मां, कुझु कोन थियो आहे, बसि थोरी थकल आहियां। यूनिवर्सिटी जो आख़िरी ॾींहुं हो, वरी बंदि थी वेंदी, बसि इन करे परेशान आहियां। तव्हां जेके न टिकटॉक वारियूं छोकिरियूं आहियो, घटि में घटि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहियो। तॾहिं त बाबा खे चवंदा आहियूं कि तोखे किथां आंदो अथई, मथे में लॻी वई आहीं। चङो चङो, हाणे मथो न, वञी पंहिंजो टिकटॉक ॾिस। अम्मा, अदा यासिर बाबा सां सुबुह गॾु निकितो या अलॻि वियो? बाबा सां गॾु निकितो आहे, इन जो को ख़ासि सबबु आहे, तूं छो थी पुछीं? अॼु अदा यासिर बाबा सां ज़रूरु ॻाल्हायो हूंदो कि हू पंहिंजी मर्ज़ी सां जॉब कंदो ऐं बाबा जे बिज़नेस खे न ॾिसंदो। मूंखे त यासिर मां कॾहिं कॾहिं ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे, तॾहिं जॾहिं त हू पंहिंजे चाचा वारनि जे बारे में सोचींदो आहे। अदा यासिर जी इहा ई ॻाल्हि मूंखे वणंदी आहे, हू बाबा वांगुरु लॻंदो आहे। जॾहिं हू रत जे रिश्तनि जे भरोसे जी ॻाल्हि कंदो आहे। हाणे कहिड़ा रिश्ता? अदा सोहराब ऐं अदी कनीज़ त असांखे हिकु पल में परायनि खां बि परायो करे छॾियो। अम्मा, हाणे पुराणियूं ॻाल्हियूं करे हरू भरू पाण में विथियूं न वधायो। हूअं ई अदा यासिर चवंदो आहे, विथियुनि खे घटायो। विथियूं उते भरबियूं आहिनि जिथे ॿई पासा साॻी सोच हुजे। अम्मा, तोखे ख़बर आहे सोट माहीन बि उन यूनिवर्सिटी जे आख़िरी साल में पढ़ंदी आहे जिते मां पढ़ंदी आहियां। उन हमेशह मूंखे नफ़रत जी निगाह सां ॾिठो आहे, पर मूं सोट माहीन खे हमेशह इज़त ॾिनी आहे, जंहिंजे करे संदसि सभु सहेलियूं हाणे मुंहिंजियूं दोस्त आहिनि। ॿुधो कोन अथई छा, जहिड़ा कांव तहिड़ा बचा। पर मां पोइ बि उहो असांजी रत आहे न।
छा थिए पियो अगर हू नाराज़ आहिनि सुभाणे परची वेंदा। छो न परचणो पवंदो? अदा यासिर जी फियोंसी आहे सोट माहीन। विसारे छॾ इन रिश्ते खे। मूंखे नथो लॻे त अदा सोहराब ऐं अदी कनीज़ इन रिश्ते ते बीहंदा। बाबा चवंदो आहे त रत रत ते ई वरंदो आहे, सो हू असां ॾांहुं वरी पवंदा। पंहिंजे ई न्याणी जे करे उहा पक आहे। भुली आहीं धीअ, अॼुकल्ह रत खे ई बाहि लॻल आहे। तव्हां हरूभरू पिया था ख़्वाब ॾिसो चाचे सां मिलण जा, उन्हनि मां कुझु बि कोन वरंदो तव्हांखे। तूं लिखी वठ, कॾहिं बि असांजो कोन थींदो। ख़ैर अमा बहस कोन्हे, वक़्तु ईंदो त ॾिसबो। मां वञा थी पंहिंजे कमरे में, अमा चांहि मूं। हा मां हाणे असां पोड़नि जो इहो ई कमु बचो आहे, तव्हां जवाननि जूं ख़िदमतूं कयो। डॉक्टर साहब, खजाने जी तबीयत हाणे कीअं आहे? हाणे हू खतरे खां ॿाहिरि आहे, कलाक खां पोइ तव्हां हुन सां मिली सघो था। थैंक यू डॉक्टर। सोहराब ख़ान तो मूं ते न पर मुंहिंजे रूह ते वार कयो आहे। तोखे हाणे मां सिधो जवाबु ॾींदुसि। तुंहिंजो इहो खेल हाणे मां पूरो कंदुसि। तोखे हाणे पतो पवंदो त दाइम करीम आहे छा। मामा असां हिते ई छो रहियासीं? मुंहिंजो मतिलबु आहे त असां ॿिए कंहिं मुल्क में बि रही सघूं पिया, बहितर कोन हो? छा ॻाल्हि आहे? अॼु इहो ओचितो ख़्यालु कीअं आयो थी ज़हन में? हू सोकॉल्ड पापा जा माइट आहिनि न, हो कंहिं न कंहिं हवाले सां साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। मां इलाही तंग थींदी आहियां। छा मतिलबु? हो मोहतरमा, छा नालो अथसि, सदफ, हुन मुंहिंजी यूनिवर्सिटी में एडमिशन वठी छॾी आहे। रोज़ कंहिं न कंहिं बहाने सां साम्हूं अची वेंदी आहे। त पोइ तूं हुनखे एतिरी इम्पोर्टेंस छो पई ॾे? पई फिरण ॾे। चीप माण्हू चीप हरकतूं ई कंदा आहिनि। तूं हुनखे इम्पोर्टेंस न ॾे, पाण ई पोयां थी वेंदी। न मामा, ॿियो कुझु बि कोन्हे। असल में कॉलेज में मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि न, उन्हनि बि हिन हवाले सां मूंखां पुछणु स्टार्ट करे छॾियो आहे त मां हुन सां एतिरी नफ़रत छो पई कयां ऐं मूंखे छो बुरो थो लॻे हुनजो हिन यूनिवर्सिटी में हुजणु। उहो बि तुंहिंजो इहो आख़िरी साल आहे, तूं इग्नोर करेसि। बाक़ी मां तुंहिंजे पापा सां पाणे ॻाल्हाए छॾींदसि। मामा अहिड़ो छा थियो आहे? असांखे पापा जा माइट छो नथा वणनि? तुंहिंजे पापा खे वरी कहिड़ा वणंदा आहिनि? पोइ बि उन्हनि तुंहिंजे पापा खे चीट कयो। तुंहिंजे पापा सां उन्हनि हिकिड़ो वॾो फ्रॉड कयो। कहिड़े क़िस्म जो फ्रॉड मामा? तुंहिंजे पापा जो हिकिड़ो वॾो भाउ, वॾो शातिर ऐं लोमड़ी वांगुरु चालाक हुयो, जीअं असांजी सादगी ऐं नेक नियती जो फ़ाइदो खणो। एतिरे क़दुरु जो असांजी समूरी मिल्कियत चालाकी सां पंहिंजे नाले कराए वियो। तुंहिंजे पापा खे ॿुधाए बग़ैर हू सॼी मिल्कियत जो मालिक थी वियो। पोइ मामा तुंहिंजे पापा जे कंहिं दोस्त खेसि ॿुधायसि त क़ुर्बान अली नारियल जो बाग़ बिना ॿुधाए सेल करे छॾियो अथसि। तुंहिंजे पापा हिन बाबति खेसि ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर हुन हुनजी हिकु बि न ॿुधी ऐं भाउ मञण खां इनकार करे छॾियो ऐं हुन घर मां कढी छॾियो। तूं शायदि 7-8 सालनि जी हूंदी। असां मलीर छॾियो, सभु मिट माइट छॾे छॾिया। मामा पर पापा खे त काफ़ी तकलीफ़ थी हूंदी। न सिर्फ़ु तकलीफ़, हू ॾाढी ॾुखाइण में फासी पियो। तुंहिंजे हिन मतलबी चाचा कंहिंसां मिली करे तुंहिंजे पापा खे कूड़े केस में फसाए ऐं गिरफ़्तार कराए छॾियो। बसि उहो ई ॾींहुं असां दरवाज़ा ई बंदि करे छॾिया ऐं उतां गुज़रण ई छॾे ॾिनो। वाकई मामा त काफ़ी चीप माण्हू आहे। असांखे हुननि खे हुननि जी औकात ॾेखारणु घुरिजे। दफ़ा करेसि, असांखे हुननि जी का बि घुरिज कोन्हे। हू अॼु बि ख़्वार आहिनि ऐं ख़्वार ई रहंदा। ऐं तुंहिंजो पीउ त माशाअल्लाह सां दुनिया जो सुठो बिज़नेसमैन आहे ऐं रहंदो।
बाबा मां सम्झां थो, अॼु चाचा अव्हां खे कुझु घणो यादि पियो अचे, ईअं आहे न? पुट तुंहिंजी इहा ई त खूबी आहे जो तूं मुंहिंजूं परेशानियूं जल्दी सम्झी वेंदो आहे। बाबा मां अव्हां खे इन लाइ सम्झां थो छो त अव्हां बि मूंखे हिकु दोस्त जहिड़ो रवैयो ॾिनो आहे, हिकु आम रवाजी पीउ जहिड़ो रवैयो नाहे ॾिनो। सोहराब बि सदाई ग़लति फहमियुनि जो शिकार रहियो ऐं हुन मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झो। हुनखे माण्हुनि ग़लति ॿुधायो ऐं हू ग़लति सम्झंदो ऐं ॿुधंदो रहियो। संदसि हुनजी इहा महदूद सोच असां सभिनी खां हुनखे परे करे छॾियो। बाबा असां कोशिशि त कईसीं न चाचा जी ग़लतफ़हमी खे दूर करण जी, ईअं आहे न? ॾिस यासिर पुट, हुन कॾहिं मुंहिंजो मौक़िफ़ ॿुधो ई न आहे ऐं न ई हुन इहा कोशिशि कई आहे त इन दूरी खे ख़तमु कजे। बाबा मां कोशिशि कयां। तो ॾिठो हो न त हुन कहिड़ो रिएक्शन ॾिनो जॾहिं हू असांजे साम्हूं आयो। मां इहो चवंदुसि पुट तूं हरू भरू इन जे विच में न अच। बाबा चाचा एॾी शिदत वारी नाराज़गी छो रखी वेठो आहे? अहिड़ो छा हुयो भला जो हू रिश्तनि नातनि खे बि नथो मञे? ग़लती मुंहिंजी पुट, मूं सम्झो त मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजी सोच खे मूंखे सम्झण जी कोशिशि कंदो, पर हुन ईअं न कयो। सम्झण जी ॻाल्हि त परे, पर हू मुंहिंजो जानी दुश्मन थी बीठो। मलीर ऐं गडाब जी ज़मीनुनि ते तुंहिंजे चाचे कब्ज़ा कराया छो त इहे तुंहिंजे ॾाॾे जे नाले ते हुई। 27 डिसंबर वारे वाक़े खां पोइ ऑफिसुनि जा रिकॉर्ड मुकमिल सड़ी विया हुआ, जंहिंमें असांजो इन्हनि ज़मीन जो रिकॉर्ड बि हुयो जेको सड़ी वियो। मां उहो रिकॉर्ड दुरुस्त कराइण जे लाइ इहा ज़िम्मेवारी हिकु तपेदार खे ॾिनी, पर उहो तपेदार करप्ट सोच जो निकितो। हुन समूरो रिकॉर्ड ॾिसी तोरे चाचे सोहराब खे भड़काइण शुरू कयो ऐं हुन आस्ते आस्ते उहो सॼो रिकॉर्ड हुन जे नाले ते करे छॾियो। ऐं पोइ चाचा हुन समूरे मामले खे ग़लति सम्झी करे अव्हां खे पाण खां परे करे छॾियो। पुट न रुगो परे करे छॾियो, पर तपेदार जे चवण ते मुंहिंजे मसां केस दाख़िल करे मूंखे जेल कराए छॾियो। जॾहिं तूं 10 सालनि जो 10 महीना मां जेल काटिया। पर बाबा मां सम्झां थो अव्हां हाणे बि चाचा जी मिल्कियत जो हिसो संदसि नाले रखियो आहे। पर पुट इहो सभु कुझु सम्झाइण ऐं ॿुधाइण जे लाइ वॾे भाउ जी हैसियत में मां हुन वटि कई भेरा वियो आहियां। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे, हरू भरू दिलि दुखी पवंदो। तूं इहो ॿुधाए त तो किथे अप्लाई कयो आहे या अञा कुझु सोची पियो? छा फाइनल करणो आहे तोखे? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं पंहिंजो को प्लान ॾे। बाबा मूं पंहिंजूं सीवीज़ काफ़ी कंपनी ॾे मोकिलियूं आहिनि, सो हाणे ॾिसूं कॾहिं था घुराइनि। ओके पुट, मां हाणे हलां थो, मूंखे हिकु मीटिंग अटेंड करणी आहे। बाबा अव्हां परेशान न थियो, मां अव्हां जी ऐं चाचा जी जल्द सुलह कराईंदुसि। ओके पुट। बॉस, दाइम जे करे असांजूं काफ़ी कंसाइनमेंट रुकियूं पियूं आहिनि ऐं मथां वरी पुलिस जूं बि असां ते नज़रूं आहिनि। पर अॼु राति हर हाल में इहा कंसाइनमेंट डीलर्स ताईं पहुचणु घुरिजे, छो त हुननि सां असांजी कमिटमेंट थियल आहे। बॉस मूंखे हितां निकिरणो पवंदो। सुल्तान तूं हितां ई वेही ऑपरेट कर, बाक़ी मां वञी पुलिस ऐं ॿियनि इदारनि जो दाइम जी मूवमेंट ते नज़र करायां थो। इन महिल ताईं त दाइम ते हमलो बि थी चुको हूंदो ऐं हुनजे कुझु गोदाम ते रेड्स भी लगी चुकी हूंदियूं, इन जे करे सभिनी एजेंसी जो ध्यानु हुन ते ई हूंदो। छा दाइम मथां सिधो हमलो थियो आहे? मूं चयो त इहो ई हो। बॉस, जेकॾहिं हू बची वियो असांजे लाइ वधीक ख़तरो बणिजी वेंदो। हिन वक़्तु असांखे साण नुक़सान ई थी सघे थो, फ़ाइदो न। ॿियो छा कयां? हुन तो ते हमलो करायो ऐं ॿियो त हुन असांजे बिज़नेस सीक्रेट्स खे बि चोराइण जी कोशिशि कई। हुन असांजी लांचूं पंहिंजे कब्ज़े में आंदियूं ऐं मोट में असां कुझु बि न करे सघियासीं। बॉस, मूंखे अस्पताल छॾणी पवंदी, प्लीज़ मूंखे डिस्चार्ज करायो। मां पाण वञी ॿाहिरि निकिरी सॼे मामले खे ॾिसंदुसि। सुल्तान, मुंहिंजे ख़्याल में तूं हिन पोज़ीशन में नाही। बॉस, मां फिक्र न कयो, मां बिल्कुलु ठीकु आहियां। मां हितां निकिरंदुसि त कुझु माण्हुनि सां मिलंदुसि, पोइ ई कुझु करे सघंदुसि। प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड बॉस। ठीकु आहे, मां डॉक्टर सां ॻाल्हायां थो, तुंहिंजे डिस्चार्ज जो बंदोबस्तु करायां थो।
हाणे जी छा अपडेट आहे? तुंहिंजो मिशन किथे पहुतो? ॿिन्हिनि धुरनि में अहिड़ो माहौल पैदा थियणु शुरू थी चुको आहे। ॿिन्हिनि हिक ॿिए ते हमला करणु शुरू करे ॾिना आहे। हे ॾिस, कुझु देरि पहिरियों जी रिपोर्ट आहे त दाइम जे मथां हमलो थियो आहे, जंहिंमें हुनजी सेक्रेटरी कम गर्लफ्रेंड ज़ख़्मी थी आहे। इहा त सुठी ॻाल्हि आहे। सोराब अली ख़ान जे IT हेड खे गुम करायो, उहो असांजे हथ अची चुको, जेको अॻिते हली असांजे लाइ काफ़ी कारआमद साबित थींदो। गुड। जमाल तुंहिंजे लाइ वधि खां वधि सपोर्टर सोराब जी धीअ माहिन बणिजी सघे थी। तूं उन ते फोकस छो कोन थो करी? तुंहिंजे चवण बाद मूं हुन ते काफ़ी गौर कयो आहे ऐं मां सम्झां थो त तूं बिल्कुलु सही गेम कयो आहे। सोराब अली ख़ान पंहिंजी धीअ सां तमामु घणी मोहबत करे थो ऐं उनजे लाइ हो कुझु बि करे सघे थो, कंहिंसां बि दुश्मनीअ जी हद ताईं वञी सघे थो। त पोइ त मसलो ई हल थी वियो। तूं माहिन खे पंहिंजो मोहरो बणाए ऐं उनजे कुल्हे ते बंदूक रखी सोराब अलीअ खे निशानो ठाहे। पर अञा हिकु ॿियो ट्रैक बि आहे। उहो वरी कहिड़ो? सोराब अली ख़ान जो वॾो भाउ कुर्बान अली ख़ान हिकु वॾो ज़मींदार आहे। छा उहो बि क्रिमिनल रिकॉर्ड रखे पियो? न, हुनजो हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो रिकॉर्ड नाहे मिलियो, पर माज़ी जो रिकॉर्ड संदसि जे लाइ सवालिया ज़रूर आहे। तुंहिंजे लाइ इहो सपोर्टर कीअं रहंदो? हू भलो ज़मींदार आहे, रियल एस्टेट जो हिकु सुठो बिज़नेसमैन आहे, पर ॿई भाइर हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहे। सोराब अली ख़ान खे जेकॾहिं रोकजे त इहो असां सुठे नमूने सां करे सघूं था। मां नथी सम्झां त तोखे हरू भरू उन ऑप्शन ते वञणु घुरिजे। तुंहिंजे लाइ माहिन वारो ऑप्शन ई बहितर आहे। ओके, इहो ई बहितर आहे। मां उन ते ई वर्किंग कयां। जमाल, तोखे यादि आहे पाण जॾहिं नंढा हुयासीं, बाबा जो प्रमोशन हिते मलीर में थियो ऐं असां कुझु महीना हिते मलीर जे वॾेरे वटि रहिया हुयासीं, ऐं उहो वॾेरो केरु हो? कुझु यादि आहे तोखे? मूंखे यादि नाहे, पर मूंखे एतिरो ज़रूरु यादि आहे त असां हिकु सुठे घर में ज़रूरु रहिया हुयासीं। छो भला अॼु तोखे इहो पुराणो वक़्तु यादि आयो आहे? तो जॾहिं कुर्बान अली ख़ान जो नालो खयो न, मूंखे ईअं लॻो त इहो उहो ई वॾेरो आहे जिते बाबा पाण खे रहायो हो। ईअं महसूस थो थिए शायदि ईअं हुजे। उहो कॾहिं कंफर्म करे वठिबो, डोंट वरी। जे ईअं आहे त पोइ मां बि साण ज़रूरु मिलंदसि। कोशिश करे मलीर वञी उहो घरु ज़रूरु ॾिसंदासीं जिते असां रहिया हुयासीं। हिन वक़्तु उहो मलीर कोन्हे जेको 20 साल पहिरियां हुयो। उते घणी डेवलपमेंट थी चुकी आहे। ख़ैर, वक़्तु आयो त उहो बि सोचंदासीं। फ़िलहाल तूं पंहिंजे बारे में सोच ऐं अॻिते वध। पर मूंखे तुंहिंजी बि फ़िक्र आहे। तुंहिंजी ज़िमेदारी बि त मुंहिंजे ई मथां आहे। तूं मूंखे पंहिंजी ज़िमेवारी छो थो सम्झी? मां पंहिंजो पाण खे मैनेज करे थी सघां। मूंखे वधीक हिन मामले में नाहे फासो। मारिया, मुंहिंजी भेण सॼी ज़िंदगी अकेले नाहे गुज़री। तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।